झमट हलायो प्यार है सिक जू शाह साहब लिखा सिक न आहे सुथरी खण परूड़े पे सिक न आहे सुथरी खण परूड़े पेर पर कुसण धारा केर करे सध सिकण जी सूरन वारी सग ससुई दीजे सर तो चवनि थियूं ससुई असांखे वेठी हलो पाण सां तूं थकिजी पवंदी उन खे ॻोल्हे न सघंदी सूरन वारी सग मता का मूसा करे अंदर जिनी अघ कूंधर से डूंगर से डोरी दियूं भलो म्या डोहिड़ा तो ॿुधायांव ऐं ढोलक अॼु तबले जो कमु ई कोन थो कयां है न अता मां थकिजी पियो मथां ॾे पारा तो जीअं ससुई खे चवनि थियूं असांखे वठी हल त ससुई छा थी चए सर तूं सुझेव सुञ सुझेव सुञ मता का मूसा हले शाबाश कने लगा अॻियां पाणी न थव पटरनि ते ॿियो राह घणी थव रुञ मता का मरे उञ पारा तो मुझे खान पुनल के पारा तो हाँ पारा तो दीदी पाण ससुई वरी कहिड़ो पारा तो ये सुर कोई हारी आहे सिंधी पुनल पारा तो दिया पारा तो दिया कहिड़ो पारा तो तोखे ॿई हथ त खणी कहिड़ो पारा तो सल जुड़ियो हुजी जग में जई दातर उम्र घणी इहो पारा तो आहे ओ मुंहिंजा कांधर घोट धणी ओ मत पांधेड़ी तुझे पंध में
हिकिड़ो पारा तो ॿियो ॿुधी छॾियो। वाह वाह। चवंदा आहिनि सत सुरीला बि सुठा। हा साईं, त अॼु सत सुरीला पैदा थिया आहिनि हिते। साईं उर्दू वारो हिकु लिखियो आहे। मां हालांकि सिंधी प्रोग्राम में उर्दू घटि ॻाईंदो आहियां असली उर्दू वारो, पर हिकु शेर मूंखे ॻाइण जो मूंखे यादि थो अचे, ॿुधण जहिड़ो शेर अथव। पारा तो ॾिसो उर्दू वारो पारा तो छा थो चए, अहमद फराज जो शेर, पर सुर को यारी। दो दिन भी अगर मेरी सी हालत हो जाए, दो दिन भी अगर मेरी सी हालत हो जाए, मालूम शबे गम की हकीकत हो जाए, मालूम शबे गम की हकीकत हो जाए, बेजुर्म खता शेर अर्जो, बेजुर्म खता हमको मिटाने वाले, अल्लाह करे तुझको मोहब्बत हो जाए, मोहब्बत।